खबर शामिल कंदासीं दादू मां जावेद लगारी जी। दादू में पाकिस्तान मैडिकल एसोसिएशन PMA जे नवन चोंडियल عہديدارن जी हलफ बर्दारी तकरीब दादू जी जिम खाना में मुनक़िद कई वई। डॉक्टर अमजद हुसैन मस्तोई सदारती अहदे जो हलफ खयों, जॾहिं त संदसि बॉडी में डॉक्टर अमदाद अली कल्होड़ो नायब सदर, डॉक्टर अब्दुल हमीद मिरानी नायब सदर 2, डॉक्टर इमामुद्दीन खोसो जनरल सेक्रेटरी, डॉक्टर अलाबख्श कोरेजो डिप्टी जनरल सेक्रेटरी, डॉक्टर गोविंदा ज्वाइंट सेक्रेटरी, डॉक्टर विनोद कुमार प्रेस सेक्रेटरी, डॉक्टर एजाज अहमद बुर्डो फिनांस सेक्रेटरी, डॉक्टर फयाज अहमद ऑफिस सेक्रेटरी, डॉक्टर फराज अहमद चना पब्लिशर सेक्रेटरी जे अहदनि जो हलफ खयों, जॾहिं त डॉक्टर उस्मा सुमरो फीमेल कोऑर्डिनेटर जे अहदे जो कंहिं अणटर मजबूरन सबब हलफ खणी न सघी। PMA सिंध जो सदर डॉक्टर पीर मंजूर नवन अहदेदारनि खां पंहिंजनि अहदनि जो हलफ वरितो। हलफ बर्दारी जो ख़ास मेहमान सरदार ज़ादा आमिर फारूक जमाली हो ऐं असिस्टेंट कमिश्नर दादू डॉक्टर शाहनवाज मीरानी तकरीब जा ख़ास मेहमान हुआ। PMA सिंध जे मरकज़ी अखबार डॉक्टर मोहम्मद खान शर, डॉक्टर अब्दुल रज़ाक राजपुर, डॉक्टर लाला जाफर, डॉक्टर विनोद कुमार, डॉक्टर अब्दुल हमीद मीरानी, DHO दादू डॉक्टर अब्दुल हमीद शेख, सिविल सर्जन दादू डॉक्टर अब्दुल करीम मीरानी, दादू प्रेस क्लब जे सदर साबिर अली भंड, डॉक्टर सैयद इमदाद शाह ऐं ज़िले दादू जे डॉक्टरनि ऐं सनन फैमिलीज़ हिन तारीख़ी हलफ बर्दारी तकरीब में वरियंग में शिरकत कई। तकरीब में जिमखाना खे कुंवार वांगुरु सिंगारियो वियो हो। दवाउनि जे मुख़्तलिफ़ कैंपनि पारां खाधे पीते जी शयुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया। तकरीब में बहितरीन कारकर्दगी एवज़ मुख़्तलिफ़ शोबनि जे माहिर डॉक्टरनि खे एवॉर्डनि सां नवाज़ियो वियो। SSP दादू इरफान अली समो पारां जिमखाना ऐं ईंदड़ वींदड़ रस्तनि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ। आख़िर में सिंध जे नौजवान सुरीले रागी एहसन सखीरानी सबा सहर पंहिंजे फन जो मुसाहिरो करे तकरीब में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। सिंध जे नामियारे स्टेज आर्टिस्ट गुलाम नबी भंड उर्फ अछड़ो कबूतर, ख़ादिम हुसैन थईं, सितार नुहानी ऐं ॿियनि मज़ाहिया टैबलोस पेश करे तकरीब में वेठल माण्हुनि खां ख़ूब दाद हासिल कयो। नाज़रीन, ॾिसंदा रहो ख़बरचार वेब TV ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।